नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ आवां सां शेयर कयूं पिया। अहमदपुर में इमदादी सामान जी विरछ दौरान बदनज़मी पैदा थी वई। लठबाज़ी में 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया। अवां खे अपडेट करे रहिया आहियूं। पुलिस जे वहशियाणे तशद्दुद में हिकु ॼणो बेहोश थी वियो आहे। औरतुनि समेत 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर करे रहिया आहियूं। ज़िले इंतिज़ामिया वस्तड़ा रोड ते खुलियल मैदान में सामान विरहाइण जो ऐलान कयो त हज़ारे माण्हू पहुची विया। 6 ट्रकुनि ते आंदल 1000 खेमा ऐं ॿियो इमदादी सामान फुरियो वियो आहे। मुख्तियार कार किंगरी जो इहो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर करे रहिया आहियूं। अहमदपुर में इमदादी सामान जी विरछ दौरान बदनज़मी थी आहे। लठबाज़ी में 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। अहमदपुर में इमदादी सामान जी विरछ दौरान बदनज़मी पैदा थी वई। लठबाज़ी में 7 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। पुलिस जे वहशियाणे तशद्दुद में हिकु ॼणो बेहोश बि थी वियो। औरतुनि समेत 7 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। ज़िले इंतिज़ामिया वस्तड़ा रोड ते खुलियल मैदान में सामान विरहाइण जो ऐलान कयो त हज़ारे माण्हू पहुची विया। मुख्तियार कार किंगरी जो चवणु आहे त 6 ट्रकुनि ते आंदल 1000 खेमा ऐं ॿियो इमदादी सामान फुरियो वियो आहे।